खिपरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद उल फितर जे मौक़े ते खिपरो जा शहरी ईद जी ख़रीदारी करे रहिया आहिनि। महांगाई सबबि शहरी सख़्तु परेशान आहिनि। हुकूमत पारां आवाम खे रिलीफ न ॾिनो वियो आहे। इन मौक़े ते खिपरो जे शहरियुनि जो चवणु आहे त ईद ख़ुशियुनि जो त्योहार आहे। महांगाई पंहिंजी जॻह ते आहे पर ईद त करणी आहे। इन जे करे जेका वसार ख़रीदारी करणी आहे इहा कयूं पिया। महांगाई जो जिन बेकाबू थी वियो आहे, वस वारनि समेत हुकूमत खे घुर्जे त महांगाई ते कंट्रोल करे जीअं ग़रीब माण्हू पंहिंजे प्यारनि खे ईद जे मौक़े ते नया कपड़ा चपलूं ख़रीद करे ॾेई सघे। ईद जे मौक़े ते खिपरे जा नौजवान ख़ूबसूरत नज़र अचण जे लाइ मुख़्तलिफ़ ब्यूटी पार्लर जे दुकाननि जो रुख कयो आहे, जिते कंहिं पंहिंजे वारनि जी सेटिंग कराई त कंहिं वरी पंहिंजो मुंहुं फेस वॉश करायो। ख़रीदारी करण जी जिते 5 वॻा वठंदो उते हिकिड़ो 2 ऐं उन खां अलावा महांगाई बि आहे। महांगाई जे हिसाब सां जेको सोचे अचे थो ग्राहक हू पूरा ई नथी थी उन्हनि जी। इन जे करे त महांगाई त ज़रूरु आहे। 1200 में जेको विकिणंदा हुआसीं असांखे मिले पियो 1400 रुपया। असीं 1500 रुपये में नथो विकिणी सघूं। ग्राहक जी अफोर्डिंग कोन आहे। इन जे करे कोन हुननि में वीचारनि में सेफ न आहे। ऐं जेको 1500 वठी ईंदासीं 1750 करूं था त हू ग्राहक जेको वठण जे लाइ न पियो करे। ग़रीब चए थो असांखे सस्ती शइ किथां असीं किथां आणियूं। रोज़ जा रेट वधनि था। 2 रुपया कंदे कंदे तक़रीबन 20-25 रुपये जो गेम थी वेंदो आहे। हाणे कहिड़ी शइ सस्ती विकिणूं, कहिड़ी शइ ग्राहक खे असीं पर पंहिंजी रोज़ी बचाइण जे लाइ ग्राहक खे पोइ बि रिलीफ ॾियूं था। इन जे करे ॾियूं था भई असांजो ग्राहक पुराणो आहे, हू वठी वञे। इन जे करे असांजा 12 महीना जा ग्राहक 12 महीना वठंदड़ ग्राहक आहिनि। हिन महीने में असीं रिलीफ न ॾींदासीं त पोइ ग्राहक वीचारो किथां वठंदो। ख़रीदारी ते तक़रीबन आऊं त सोचां थो 100 में 40% ख़रीदारी थी आहे। महांगाई उरूज थी आहे। असीं इहा ई गवर्नमेंट खां अपील कंदासीं त महिरबानी करे थोरो ग्राहकनि खे रिलीफ ॾियो वञे। घर जे लाइ चपलूं वठणु आया आहियूं। जीअं त चपल सम्झ में कोन थी कहिड़ी वठूं। हींअर ख़ुशो हिकिड़ो पसंदि कयो आहे, इहो वठणु पियो। हिते जाम आहे। ग्राहक अचे थो परेशान थी वापसि वञे थो। अॻे जेको 4 सेट वठंदो चूड़ियुनि जा या हारनि जा, हींअर हिकिड़ो पिस वठनि पिया। घणो परेशान आहे। महांगाई त पंहिंजे हिते जाम आहे। ग्राहकी बि जाम घटि थी अॻे खां। पर जेको मालिक जी मर्ज़ी आहे ॾे पियो। ईद आहे, चांदरात थी वई त अॼु असां लाइ चांदरात आहे, न त सुभाणे थी वेंदी। महांगाई त पंहिंजे सां सही आहे, मतिलबु इंसान खे शुक्र करणु खपे। हीअ माण्हू केरु आहिनि सभु मार्केट में सभु शॉपिंग करणु अचनि। लाज़मी पैसो आहे उनखे त अचनि पिया न। शुक्र करणु खपे। बाक़ी माण्हू वारो ना शुक्रा थियनि था। बसि जेकी असांखे वठणी आहे वठूं पिया। जेको असांजो हाल आहे असीं कयूं पिया। ईद जे हिसाब तमामु बहितर ख़रीदारी आहे। महांगाई आहे बिल्कुलु तमामु घणी महांगाई आहे, पर छा आहे ईद आहे, ॿार बचनि लाइ वठणा आहिनि स्कीम करे। असां बि इन बहाने लाहौर घुमी आयासीं, माल वठी आयासीं लाहौर मां। ऐं जेको आहे सुठी रोज़ी मिले पई, अलाए शुकुर आहे। ग़रीब ॿियो थियो मज़दूर सभु अचनि पिया। वॾा माण्हू कोन था अचनि, उहे इतराज़ कराए वञनि था। बिल्कुलु सेठ आहिनि, पैसे वारा आहिनि। बाक़ी असीं ग़रीब माण्हू खे ॾियूं था रिआयत सां। इंशाल्लाह आईंदा बि कंदा रहंदासीं। ऐं ईद सुठी गुज़रे पई, रोज़ी बि तमामु भली हलाए लख एहसान आहिनि। बाक़ी साईं सलामती लाइ दुआ बि घुरंदासीं। इंशाल्लाह अल्लाह कंदो ईद सुठे नमूने गुज़रंदी, ख़ैर सां गुज़रंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।